अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। ॻोठ आयल आहियूं पर टाइम कोन थो मिले वीडियोनि जे लाइ का जॻहि खपे अहिड़ी, पर ॿराड़ी आहे, छा कयूं, जिते किथे गोड़ लॻो पियो आहे नंढनि ॿारनि जो, हिननि जो ॿाहिरि निकिरी आहियो वीडियो जी रिकॉर्डिंग जे लाइ। त तव्हां सां जीअं राब्ते में हुजूं, काफ़ी माण्हू मैसेज मोकिलींदा तव्हांजा वीडियो कोन था अचनि, इन जे करे। हिकु छोकिरो हुयो, पोइ हुनजो पीउ वियो गुज़ारे। जॾहिं हू जवान जो थियो त हुनखे पंहिंजी माउ चयो, बा वञी को कमकार कर, मां त पिनी सिनी पे तोखे खारायो, हाणे त वञी कमकार कर, तूं जवान थी वियो आहीं। चई मां कहिड़ो कमकार कयां? चई जेको बि वञी करी। चई पोइ ठीकु आहे, भला 2-3 रुपया ॾे मूंखे, मां वञा ॿिए हंधि वञी कमकार वञी कयां। पोइ हुनजी माउ जेको पिनी सिनी हिनखे 100 रुपया ॾिनो, चई भाई 100 रुपया अथई, वञी हाणे वञी कमकार कर किथे। ऐं चई मुंहिंजी 2 ॻाल्हियुनि ते गौर ज़रूरु कजांइ ऐं दिलि में रखे छॾिजांइ। चई मां कहिड़ियूं? चई हर हमेशह हर किथे रहम कजांइ, रहम दिलि में ज़रूरु हुजई। पोइ इंसान हुजनि जानवर हुजनि, पर रहम दिलि में रखिजांइ। ऐं ॿी ॻाल्हि त कॾहिं बि कूड़ न हणजांइ, जेका बि ॻाल्हि हुजे सची कजांइ। चई मां ठीकु आहे। हे निकिरी पियो, हलंदो अचे पियो, ॾिठे त हिकिड़ो क़ब्रस्तान आहे, उते हमरा लठ खयो क़बर खे पियो थो कुटे थो पियो। हिन ॾिठो जी कमला हिन क़बर खे पियो थो कुटे, लठ हिन सां मार पए हिनखे, हिनखे छा थियो आहे? आयो हिन ॾे, चई छा आहे, छाकाणि पियो थो लठियूं हणी वञे क़बर खे, तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो क़बर? चई ॻाल्हि हीअं थिए, माण्हू भलो हुयो, मां मञांसि थो, भलो माण्हू हुयो, साफ़ नियत माण्हू हुयो, सच ॻाल्हाइण वारो हुयो। हिन ॾे मुंहिंजो 100 रुपया कर्ज़ आहे, त मूंखे कोन्हे, हे मरी वियो। सो हिन दुनिया में बि केरु कोन्हे को जेको मूंखे 100 भरे ॾिए आहे। सो मूंखे आहे ज़रूरत पैसनि जी, इन करे मां चयो लठियूं थो हणां, त मूंखे 100 खपे। चई पोइ तोखे 100 काॾो ॾींदो? चई न ॾींदो त मां रोज़ अची हिनखे लठियूं हणंदोसि। हिन दिलि में चयो त मूंखे भई अमड़ चयो त रहम दिलि में रखिजांइ, ज़रूरु रहम हुजे दिलि में। सो हाणे मुअल खे लठियूं पियो थो हणे, क़बर खे, चङी ॻाल्हि कान्हे का। 100 रुपया मूं वटि आहे, ॾेई भला हिन को जान छॾायां। हुनखे चए अचे वठे 100 मां ॾियां, तूं हाणे अॼु ॾींहुं कोन हिनखे लठियूं तूं न हणजांइ। चई बसि ठीकु आहे, मूंखे 100 मिलियो, हाणे मां छो हुनखे लठियूं हणंदुसि? हुनखे 100 ॾिनई, हो त हलियो वियो। हे बि अॻिते वञी वेही चई हाणे छा कयां, पैसा त ॾेई छॾियमि हिनखे, हाणे मां छा कंदुसि ॿिए हंधि वञी, कमकार लॻे न लॻे, मां त बुख मरंदुसि। ऐं मोटियो पोइते सिधो आयो घर, पंहिंजी अमड़ चयो भाई ॾे हाल वाल कमाया आहीं। चई मां ॻाल्हि हीअं, मां वञा पियो रस्ते सां हिकिड़े क़ब्रस्तान मां टपियुसि, उते हिकु हमरा जेको त हिकिड़ी क़बर खे लठियूं पियो हणे। सो मुंहिंजी दिलि में रहम अची वियो, मुअल खे पियो थो लठियूं हणे। पुछा कई मां, हुन चयो 100 रुपया मुंहिंजो हुन ॾे कर्ज़ु रहियल आहे, माण्हू त हू भलो हुयो, पर मुंहिंजो कर्ज़ु हुयो त मरी वियो, मूंखे ॾिनई कोन। सो मां 100 ॾेई हुन मूं जान हुनजी छॾाई, न त हुनखे लठियूं पियो अचे रोज़ु हणे। सो इन जे करे चई भाई त तूं हाणे त कमु त खणी भलो कयो, पर हाणे वञु कमकार वञी कर। चई कहिड़ो कमु कयां? चई कहिड़ो कमु, सफ़ा कमु न पुॼे, पोइ चोरी बि कर, पर पैसा खणी आ। चई मां ठीकु आहे, पोइ 2-3 रुपया वठी ॾिए त पोइ महिल मां वञा। वरी हुन कुराड़ी वीचारे पिट में होॾो पिन सिन करे हिनखे 2-3 रुपया ॾिनई, हे वीचारो निकिरी पियो, वरी हलंदो अचे पियो। हुन क़ब्रस्तान में अचे जॾहिं जो टपियो, सिज बि लहण वारो हुजे, ॾिठे हिकिड़ो हमरा बीठो आहे तलवार सां। हिनखे चई केरु आहीं? चई मां त वञा थो महिनत लाइ, जे महिनत जो कमकार न मिलियो पोइ चोरी बि कंदुसि। ॻाल्हि साफ़ आहे, मूंखे भई अमड़ चयो सच ॻाल्हाइजांइ, सची ॻाल्हि ई आहे, जे कमकार मिलियो ठीकु आहे, त मां चोरी बि कंदुसि। तूं केरु आहीं? चई मां बि चोर आहियां, मां बि चोरी कंदो आहियां। चई पोइ हल भला गॾिजी चोरी कयूं। हुन चयो ॻाल्हि ॿुध छोकिरा, चोरी कंदासीं, जेको बि असांखे हथु ईंदी, जेका बि शइ हथु ईंदी, अधो अधो कंदासीं। हिन चयो ठीकु आहे, अधो अधो कंदासीं। चई हली हाणे घड़ी खण विहूं था, भली ऊंदहि थिए त पोइ निकिरी था पोइ कंहिं ॻोठ ॾे, कंहिं शहर ॾे। चई ठीकु आहे। हे वेठा हुते इंतज़ारु कयूं, जंहिंमहिल राति पइजी वई, निकिरी पिया ॿई। हुन हमरा खे बुट लॻी पई हुजे, तलवार हथ में हुजेसि। आया जो हिकिड़े शहर में, ॾिठो त हुते माई आहे हिकिड़ी रोए थी पई। हिनखे चयो, हुन हमरा चयो छोकिरे, चई ॻाल्हि ॿुध छोकिरा, हे माई पई थी रोए, अलाए छा जेका, अलाए कहिड़ी मजबूरी आहे हिनखे। हलिया भला हिन खां पुछा हिन जो कहिड़ो मसालो आहे, पोइ हलूं था चोरी ते। चई हल। वञी उते सॾु कयो हुनखे, माई निकिरी आई। माई खे चई तूं छो थी रोई, तोसां छा मसालो आहे?
चई मूंसां मसइलो को बि कोन्हे को। असांजो जेको बादशाह हिन शहर जो उन जी छोकिरी सां मुंहिंजे पुट जी शादी आहे। चई पोइ तुंहिंजे पुट जी शादी आहे बादशाह जी धीउ सां, पोइ त तूं ख़ुशि थी न, पोइ तूं रोई छो थी? चई मां ख़ुशी मूं त सॼो ॾींहुं पिए नचियसि, पर हाणे हिनमहिल हाणे टाइम थियो हुनखे वठी ईअं लांवा ॾींदा, सो हाणे मां रोआं थी इन जे करे मुंहिंजो पुटु मरी वेंदो राति जो। चई मरंदो छो? चई असां वटि जॾहिं बि बादशाह जी धीउ सां जंहिंजी बि शादी थी आहे त उहो मरी वेंदो आहे, उन राति लांवनि जी राति उहो मरी वेंदो आहे। चई छाजे खां? चई का ख़बर कान्हे कंहिंखे बि। सो इन करे हाणे रोआं थी, भई सॼो ॾींहुं मां झुमी रही आहियां पंहिंजे पुट जी शादी जी ख़ुशी में, पर हाणे ॾिसां थी वेंदो त मोटंदो ई कोन। चई मां जेकर असां मोको वञे होॾे त पोइ तुंहिंजो पुटु बचंदो? चई हा, पोइ मुंहिंजो पुटु बची वेंदो बसि। चई ठीकु आहे, पोइ छोकिरो आहे न, हिनखे हाणे ॿधूं था, इहे हर शइ गाना थाना हिनखे ॿध, हाणे मोड़ हिनखे ॿध। हुन चयो तूं हे छा थो करीं? चई चुप करे वेही रह, जे अगरि हेॾे होॾे थिए तलवार मुंडी कपींदो था, चुप ॿध मोड़। मोड़ हिनखे ॿधराए, हुन कुराड़ी छा कयो, जो पंहिंजो पुटु लिकाए छॾियो, हिनखे उते विहारे मोड़ ॿधी, नवां कपिड़ा पाराए, हर शइ करे बादशाह जे सर कयो, कुराड़ी खे अची कढी आहे पंहिंजे पुट खे, कुराड़ी खे चई वठी हल हिनखे। हाणे कुराड़ी वठी आई, चई मुंहिंजो पुटु आहे। चई हली आहे, वञी उते मां लांवा जो ॾिनऊं, जेको क़ब्रस्तान जेको हमरा मिलियो हिनखे तलवार सां, उहो पासे में थी बीह रहियो। चई मां ॾिसां त सही त आहे कहिड़ी शइ जेका घोटनि खे मारे थी। सभु को हलियो वियो। जेॾी महिल उहा छोकिरी जो घोट सां प्यार पई करे त उनजे वात में हिकिड़ो कारीअ नांग निकितो। कारीअ नांग जो निकितो त हे त बीठो हुयो पासे में ई, ईअं तलवार खणी ठका जो कराई त कारीअ नांग अधु मुंहुं हुनजी मुंडी हली वई। कारीअ नांग वञी परे वञी किरियो अधु, भई अधु जेको वरी उन कुंवार जे पेट में अंदरि हलियो वियो। उन नांग खे हिन मारे छॾियो, जेको अधु ॿाहिरि किरियो अचे। हाणे हिनखे चई त सुतो पियो हुजे सुबुह थिए। जॾहिं सुबुह जो थियो त आया चया वञी ॾिसूं न घोट जो लाश कढूं। अचनि उते ॾिसंदव घोट त जहिड़ो जाॻंदो वेठो आहे, कुंवार बि सही सलामत आहे। हिते ताईं शहर में नारा लॻी विया त पहिरियों चकर हे घोट बची वियो आहे, अलाए केतिरा घोट त मरी विया। हिते बादशाह जो लख लख मुबारकूं तोखे हुजनि जो तूं बची वएं। हाणे जे तूं मूं वटि रही तुंहिंजी मर्ज़ी, जे तूं वञी त बि तुंहिंजी मर्ज़ी। मां तोखे हे ॾाज ॾियां थो, पैसा ॾियां थो, सोन ॾियां थो, सभु कुझु तोखे मां ॾियां थो। हाणे हुनखे जेको थो ॿ टे हुनखे घोड़ा हुन भरे ना, सोन जा, चांदी जा, पैसनि जा, चए हाणे पाण सां गॾु तूं वञ। हे खणी निकिरी पिया उतां, कुंवार खे घोड़े ते खणी। ॿिया जेके घोड़ा ॼण सोन चांदी हुयो उन्हनि जी हुन मालिकी कई, जेको क़ब्रस्तान हमरा हिनखे मिलियो हुयो। सिधो जॾहिं उते आया क़ब्रस्तान वटि, हुन हमरा चइबो आहे ॻाल्हि ॿुध, हाणे चोरी अधो अधो कयूं, अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो, ॿोली हले चले। हुन छोकिरे जो ठीकु आहे, भली ॿोली हले चले। उहो बि लथो हेठि, जेको बि सोन चांदी हुयो सभु कुझु विरायूं, जेके पैसा हुया उहे ॿधो अधो कयूं, घोड़ा बि हिननि विराए छॾिया। बाक़ी वञी पती माई। हुन चइबो आहे ॻाल्हि ॿुध, हाणे माई आहे, हाणे माई खे अधो अधो कयूं। छोकिरे जो चढ़ियो छो छा, माई कीअं अधो अधो थींदी? जी मुंहिंजी तोसां ॿोली आहे, हर शइ जी अधु थींदो। हिन माई खे बि अधो अधो कंदासीं, अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो। जी अधो अधु छो थो करे? पोइ भला तूं झल, अधो अधु कंदे त मरी वेंदी। जी मां बि न झलींदुसि, कमु थींदो ईमानदारी जो। हिनखे अधो अधु कंदा। चई भला माई मूंखे ॾे, तूं भला सोन पैसा तूं खण। चई बाबा ईअं बि न थींदो, हर शइ जो अधो अधु थींदो। मां बेईमानी कोन कंदुसि। हीअ माई आहे, माई अधो अधु कंदासीं। माई खे चयो सुम्हां हेठि पट ते। त हुन छोरे जूं रड़ी रही, चई चुप कर, जी तलवार हणी तुंहिंजी मुंडी कपींदो आहे। माई अधो अधु कर, अधु पंहिंजो खण, अधु मां पंहिंजो खणंदुसि। आख़िरकार छोरे जी हुन ॻाल्हि कोन ॿुधी, हुन खणी माई खे सुम्हारे, तलवार खणी जो सिधी जो कई त माई जो ओबासी जो ॾिनी त उहो अधु नांग बि जेको माई जो वात मां निकिरी अचे ॿाहिरि अचे किरियो। वरी ॿिए चकर तलवार सिधी जो कई त वरी माई जो ओबासी जो ॾिनी त उनजे वात खां साओ पाणी निकिरणु लॻो। वरी टे चकर जो तलवार सिधी जो कई त माई वठी जो वरी ओबासी जो ॾिनी त साफ़ पाणी, अछो पाणी माई जे वात मां निकितो। ओॾी में हिन चयो माई खे, चयो उथ मथे। हाणे हुनखे चई हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे माई सही अथई, हूअ अधु हिन में रहियलु हुयो नांग जो, कहिड़ी ख़बर सुभाणे तो को नुक़सानु ॾिए आहे। इन जे करे माई जे मथां मां तलवार जो तकी त माई खे अचे साह साह लॻी वियो, मरंदसि त उबासी इन हुन वात मां निकिरंदो वियो हर शइ। इन जे करे हाणे माई साफ़ आहे। हाणे माई बि तूं वठी वञ, हे दुनिया घोड़ा हे सभु तूं काए बसि। चई तूं अधु न वठंदे मूंखां? चई मां तोखे अधु न वठंदुसि। चई तूं आहीं केरु? चई मां केरु बि आहियां, तूं हिकु चकर जे तूं अचे अहसान करे वेहे हिकिड़ी क़बर जे मथां। चई कहिड़ो?
चई हिन ई क़ब्रस्तान में तूं आयो हुएं त हमरा हिकिड़ो लठ सां क़बर खे कुटे पियो। चई हा। चई तूं 100 रुपया ॾेई उन हमरा खे जेको ॾिनो ऐं जान छॾाई न क़बर वारे। चई हा। चई हे उन जो बदिलो अथई। चई तूं उहो ई। चई मां केरु मां इनखे तूं छॾे ॾे। हे उन जो ई बदिलो अथई। हे सोन पैसा तूं सभु खण, हे माई बि तूं खण। अॼु ॾींहुं खां असांजो तुंहिंजो हिसाबु बराबरि थी वियो। छो जो उन ॾियारे तूं बचायो अज़ाब खां। अॼु मां जेको हे मां तोखे ॾियां थो वञी हाणे भई सुकून जी ज़िंदगी वञी गुज़ार। ओॾी महिल उहो वीचारो सभु कुझु खणी सिधो मां वटि आयो, कुंवार बि वठी आयो, पैसा ॾोकड़ सभु कुझु खणी आयो ऐं कल्ह ख़ुशि थी पंहिंजो पीर ते बासूं खिया वञनि पिया। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। वरी इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी ॿिए कंहिं वीडियो में मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।